नाज़रीन असां हींअर ॾोकरी भरिसां ॻोठु माशीअ में मौजूदु आहियूं। हीउ पोरियत आहे जेको गाॾी तां किरी ज़ख़्मी थी पियो हुयो, जेको ॿिन्हिनि जंगुनि खां हींअर माज़ूर थी वियो आहे। लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खे ॾेखारे चुको आहे, घर जो अलाह तलाह विकिणी, पर हीउ हिन महिल हलण फिलण खां लाचार थी वियो आहे। अचो त हिन खां वीचार वठूं त हिन जो छा चवणु आहे। साईं मां जंगियूं जो साह ख़तम थी आहे, चिल खां हेठि मज़दूर माण्हू अचां पोइ मज़दूरी कयूं, गाॾी तो किरी पियो आहियां। सो हाणे ग़रीब आहियां, ॿियो का वसियत कान्हे जो मां इलाजु कराए सघां। जेको मूंखे हो ग़रीब हाणे हाल सां उहो मां इलाजु करायो आहे। हाणे तमामु को रुपियो बि कोन्हे, न को खराइण पहिरियों न अॻु पुछ को कमाइण वारो आहे। 4 नियाणियूं आहिनि, हिकिड़ो पुटड़ो आहे, नंढड़ा बचा आहिनि। उन्हनि खे कमाइण वारो खराइण वारो बि को कोन्हे। ख़ुदा वास्ते थी सघे जेका सरकार खे बिलाल भुट्टे खे असांजे अर्ज़ाद असांजी मदद करे। डॉक्टर चवनि था बा को थो चए रॻूं ख़तमु थी, को थो चए तव्हांजी गोलियुनि जी मिख ख़तमु आहे। सरकार जी मदद कयो। असांजो अबू मज़दूर आहे, असांजो अबू इहो ई कमाए खाराईंदो आहे, ॿियो कोन्हे केरु कमाए खाराईंदो। मदद सरकार खे इहो ई आहे। 4 ॿ नियाणियूं अथसि, हिकिड़ो पुटड़ो अथसि, जंगुनि खां वेही आहे, माज़ूर आहे वीचारो। जेका महिरबानी पुॼे बिलाल भुट्टे खे बि असां अर्ज़ु था कयूं, या को वज़ीर आला आहे जेको बि माना महिरबानी पुॼे असां ग़रीबनि जी मदद करणी हुजे त कयो। गाॾी ते वियो को माना उतां किरियो आहे, गाॾी तां धकु लॻी वियो अथसि। उन खां पोइ वीचारो माना मज़दूरी बि कंदो, दगारी जी पोइ वरी माना हिनखे जंगियुनि में अलाए छा थी वियो अथसि, पोइ वेही वियो आहे, सो घुमी नथो सघे। मक़सदु इहो आहे त हाणे अपील था कयूं बादशाहनि खे, जेके वॾेरा आहिनि या को अहिड़ा बादशाह हुआ, उनखे अपील था कयूं त असांजे भाउ जी माना इहे मदद कनि। नाज़रीन अवां आशिक़ अली संदीलो जो ॻाल्हि ॿुधी, हुननि जो इहो चवणु आहे त मुंहिंजो सरकारी सतह ते इलाजु कराए मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे, त जीअं मां घुमी फिरी सघां ऐं पंहिंजे बचड़नि जो पेट पाले सघां। कैमरामैन असलम बुगियो सां गॾु साजिद कादरी, टाइम न्यूज़ ॾोकरी।